प्यारा शागिर्दो थर एजुकेशन यूट्यूब चैनल भलीकार ताने केड़ा रन उम्मीद खुश हूंदो। अॼु पाण 12 जो सबक चौथों लिखण सिखंदासीं। चौथे सबक में ज़ेर ऐं ये जे आवाज़नि वारा लफ़्ज़ आहिनि, उहे सिटनि ते कीअं लिखिबा आहिनि। अचो त लिखण सिखूं। सबको स सिट ते कीअं लिखिबो आहे। ही सीन जूं टे अणियूं कढण खां पोइ हुन सां गॾु बेबदक लिखंदासीं। सीन खे ज़बर ॾींदासीं, बे खे ज़बर ॾींदासीं, बे ब काफ पेश को सबको काफ कलम खे पेश ॾींदासीं। हिते सबको चौथों चेवाओ चो चे खे असां कीअं लिखंदासीं। ही सिट ते लिखी ऐं उनखे वाव ॾींदासीं। चेवाओ चो थो थे के वाव नून ऐं थे के पेश ॾींदासीं। थे वाव नून पेश थो चो थो। हाणे जॾहिं चे खे ॿिए कंहिं अखर सां गॾु लिखिबो आहे त उन जी पहिरीं सूरत ही थींदी आहे। जॾहिं त चे खे आख़िर में जॾहिं लिखिबो आहे तॾहिं हीअं लिखिबो आहे। सी टी सी टी सीनिये ज़ेर सी टईये ज़ेर टी। सी टी कीअं सिट ते लिखिबो आहे। सीन जूं टे अणियूं हिकिड़ी ॿ टे सिट ते ॾेई हुन सां गॾु ये ॾींदासीं ऐं हिनखे ज़ेर ॾींदासीं। हिते सीनिये ज़ेर सी हुन सां गॾु टईये ज़ेर टी टे टोपीअ खे हिन सिट ते लिखंदासीं ऐं हुन सां गॾु ये ऐं ज़ेर ॾींदासीं। टईये ज़ेर टी सीनिये ज़ेर सी टईये ज़ेर टी सी टी। हीअ हे खे सिट ते लिखंदासीं ही ऐं उनखे ये ॾींदासीं। हे ये ज़ेर ही हे ये ज़ेर ही हमज़ो ज़बर हीअ। सी टी वरी बि साॻे नमूने ही टईये ज़ेर टी सी टी आहे। आ अलिफ खे मथा गॾु छिकेंदासीं सिट ताईं ऐं उनखे मद ॾींदासीं। हिते अलिफ मद आ हे सिट ते हे लिखी ऐं उनखे ये ॾींदासीं। हे ये हे आहे। तीली ते ये ज़ेर ती लाम ये ज़ेर ली ॿ आवाज़नि ऐं ती ते ये ज़ेर ती कीअं लिखंदासीं सिट ते। ते तारे खे मथा गॾु सिट ते खणी अचो ऐं उनखे गॾु ये यको ॾियो। ये यके जी विची सूरत या पहिरीं सूरत हीअं थींदी आहे। ते खे नुक़्ता ॾियो ज़ेर ॾियो। हे टईये ज़ेर ती ते खे ज़ेर ऐं हुन सां गॾु ये टईये ज़ेर ती लामीअ ज़ेर ली लाम हुन सां गॾु ही मिलाए ऐं हिते सिट ते छिकी अचण खां पोइ उनखे ये ॾियो लामीअ ज़ेर ली तीली टईये ज़ेर ती लामीअ ज़ेर ली तीली। हीअ साॻे नमूने जीअं मथे लिखियो आहे हे खे सिट ते लिखी ऐं उनखे ये ॾींदासीं। टईये ज़ेर ही हमज़ो ज़बर हीअ तीली। साॻे नमूने ते खे सिट ते हुन सां गॾु ये सिट ते टईये ज़ेर ती लामीअ ज़ेर ली हुन सां गॾु लाम खे हीअं ते छिके ऐं उनखे ये ॾींदासीं लामीअ ज़ेर ली तीली आहे। साॻे नमूने जी मथे लिखियलु आहे अलिफ खे सिट ताईं खणी अचो मथे मद ॾियो अलिफ मद आ ऐं हे खे सिट ते लिखी ऐं उनखे ये ॾियो हे ये हे आहे। पोइ शी 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 ॿ आवाज़ शीनिये ज़ेर शी शीनिये ज़ेर शी ॿई शीन शी आहिनि ऐं उनखे शीन शीअ खे कीअं लिखंदासीं। ही टे अणियूं शीन शीअ जूं जॾहिं शीन शीअ खे ॿिए अखर सां गॾु लिखंदासीं त उनजी पहिरीं शक्ल ही थींदी आहे। जॾहिं त आख़िरी शक्ल जेका आहे ही थींदी आहे शी। ये मिलायो हुन सां गॾु ऐं हिनखे ज़ेर ॾियो शीनिये ज़ेर शी वरी बि शीनिये ज़ेर शी शीन खे ये ऐं ज़ेर ॾियो शीनिये ज़ेर शी शीनिये ज़ेर शी शी शी। हीअ जीअं मथे लिखियो आहे ही सिट ते हे करे
ये ॾींदासीं ये ज़र ही हमज़ा ज़बर ये शीशी शीशी शीन जो पे आणियो ऐं उन सां गॾु ये ॾियो ऐं ज़ेर ॾियो शीन खे शीन ये ज़र शी वरी बि शीन ये ज़र शी शीशी ही ये जी आखिरी शक्ल है शीशी आहे आ अलिफ मद आ हे ये है आहे गस ग स ब आवाज ग गाफ सबर ग सिफ्ते की लिखबो है हिन खे मथां खां एक सिफ्ते आणींदासीं ऐं उन सां गॾु सीन खे लिखंदासीं गाफ जो ॿ लिखो ॾेई ऐं मथे ज़बर ॾियो गाफ सबर ग सीन ज़बर स गस छ ॾे छ खे ये सिफ्ते लिखंदासीं छे ज़बर छ डाल ज़ेर ॾे उन सां गॾु डाल ॾे ज़ेर लिखी ऐं ज़ेर ॾियो छे ज़बर छ ॾे ज़ेर ॾे चई सघो था छे ज़बर छ ॾे ज़ेर ॾे छ ॾे शाबाज़ शा शीन खे अलिफ ईंदो आहे तॾहिं थींदो शा ये शीन अलिफ शा बा बेबदक खे अलिफ ईंदो आहे तॾहिं थींदो बेलिफ बा शीन अलिफ शा बेलिफ बा सीन ज़ेर से ए सीन ज़ेर से शाबाश दादी दाल अलिफ दा दाल अलिफ दा दाल ये ज़ेर दी ये दाल ये हिते लिखो है दाल ये ज़ेर दी दादी और नानी ना नून अलिफ ना नून ये ज़ेर दी नून ये ज़ेर नून ये ज़ेर दी प्यारा शागिर्दो ये मुझे चौथे सबक ते लिखण वारी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो महिरबानी।